ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जी ज़िंदगीअ जे बारे में। जलाल चांडियो जॾहिं 1985 ऐं 86 में जॾहिं बीमार थियो जलाल चांडियो, त कुझु अरसे जे लाइ जलाल चांडे एल्बम नओं न कढियो हुयो। त पोइ जेके जलाल चांडे जा परस्तार हुया, जेके जलाल चांडे खे ॿुधंदड़ हुया, उहे हर कैस्ट एल्बम वारे ॾे वञनि पिया। जेके कैस्टनि जा दुकान हुया उन्हनि ॾे वञी पुछा पिया कनि त भाउ जलाल चांडे जी का नई एल्बम आई आहे या जलाल चांडे जो को नओं कलाम आयो आहे। त हिकिड़ो एल्बम वारो उन्हनि खे जवाबु पियो ॾिए त वरी ॿिए ॾे वञनि पिया, छाजे करे जो उन्हनि खे इतबार न पियो आयो। त कहिड़ी ख़बर एल्बम वारो कूड़ थो ॻाल्हाए सच थो ॻाल्हाए। त अहिड़ा जलाल चांडे जा परस्तार ऐं अहिड़ा जलाल चांडे जा दीवाना हुया जे अगरि जे कुझु अरसो जलाल चांडे जो एल्बम न ईंदो हुयो त उहे माण्हू बेताब रहंदा हुया। दोस्तो, पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे, जॾहिं टेपनि जो दौरु हूंदो हुयो, सोनी टेप थिया या ॿिया जेके टेप थिया जिन्हनि में कैस्ट विझी माण्हू ॿुधंदा हुया। लेकिन हिन वक़्तु 2025 में हिकु त मोबाइलनि जो ज़मानो आहे, ॿियो त टीवीअ जो बि ज़मानो आहे, टियों नंबर ते MP3 बि हिन वक़्तु जाम पियूं हलनि माण्हुनि वटि। नंढनि ॿारनि वटि वॾनि वटि MP3 लॻियूं पियूं आहिनि ऐं उहे जलाल चांडे जा परस्तार पंहिंजे MP3 में बि उहे कलाम जलाल चांडे जा विझराए करे ऐं उहे कलाम जलाल चांडे जा ॿुधंदा आहिनि। त दोस्तो, जलाल चांडियो जॾहिं 1985 में जॾहिं थोरो घणो बीमार रहियो त डॉक्टरनि कुझु अरसे जे लाइ जलाल चांडे खे मना कई हुई त तव्हां का बि एल्बम न कयो ऐं कंहिं बि महफ़िल में वञी ॻायो न, छाजे करे जो तव्हांजी तबियत हिन वक़्तु थोरी घणी ख़राबु आहे। दोस्तो, जलाल चांडे जा गुर्दा ॿई ख़तमु थी विया हुया। लेकिन जॾहिं उथंदे जलाल चांडे खे ख़बर पई त थोरी घणी जलाल चांडे खे तकलीफ़ हुई, लेकिन जलाल चांडे पंहिंजे ॻाइण खे कंटिन्यू रखियो। जलाल चांडे पंहिंजो ॻाइण न छॾियो हुयो। दोस्तो, पोइ कुझु अरसे खां पोइ जॾहिं जलाल चांडे एल्बम पहिरियों जॾहिं कढियो हुयो, नओं एल्बम जॾहिं पंहिंजे बीमारीअ खां पोइ, त उन एल्बम जो वॉल्यूम नंबर हो 125 ऐं उन में इहो कलाम तमामु घणो मशहूरु हुयो त ईंदे कॾहिं मुंहिंजा सॼण मूंखां पुछण जे वास्ते। दोस्तो, इहो एल्बम तमामु घणो सिंध में हिट वियो ऐं इन एल्बम खे लखे माण्हुनि ॿुधो। दोस्तो, सिंध में छाजे करे जो हिकु त जलाल चांडे जी बीमारीअ जी माण्हुनि खे ख़बर पई ऐं उन खां अलावा विच में कुझु महीननि जो गैप बि अची वियो नए एल्बम में। त जॾहिं नओं एल्बम रिलीज़ थियो तक़रीबन 6 खां 7 महीननि खां पोइ, त माण्हुनि जेको आहे सो तमामु घणो दुकाननि ते वञी रश करे, दुकाननि ते तमामु घणी रश थी वई ऐं जेको बि माण्हू अचे पियो उहो जलाल चांडे जो एल्बम वॉल्यूम नंबर 25 पियो घुरे, 125। ऐं दुकानदारी हैरान थी आहे, दुकानदारनि वटि कैस्टूं ख़तमु थी वियूं जलाल चांडे जी जेका पहिरीं एल्बम रिलीज़ थी पंहिंजे बीमारीअ खां पोइ। दोस्तो, हूअं त जलाल चांडे जूं सिंध में हज़ारे एल्बम रिलीज़ थियल आहिनि, लेकिन इहो एल्बम तमामु घणो हिकु त बीमारीअ खां जलाल चांडियो उथियो। जॾहिं बीमारी खां उथी करे पहिरियों कलाम इहो दर्दनाक ॻायो त मुंहिंजा सॼण ईंदे कॾहिं मूंखां पुछण जे वास्ते। इन जो मक़सदु हुयो जलाल चांडे जो त मां बीमार आहियां, मूंखां पुछण कॾहिं ईंदे तूं ऐं मुंहिंजो हाल वाल वठण कॾहिं ईंदे तूं। इन कलाम में अहिड़े तरीक़े सां माना जलाल चांडे पंहिंजो ॻायो हुयो ऐं जलाल चांडियो जग मशहूरु फ़नकार हुयो। जलाल चांडे जा 100 जी तादाद में सिंध में परस्तार ऐं जलाल चांडे खे ॿुधंदड़ मौजूदु हुया। दोस्तो, जलाल चांडे जी एल्बम जी माण्हुनि में बेसब्रीअ सां इंतज़ारु हूंदो, या का ईद वग़ैरह वेझे ईंदी हुई या कोई अहिड़ो त्योहार वेझे ईंदो हुयो जिन्हनि में माण्हुनि खे ख़बर हूंदी हुई त हाणे जलाल चांडे जो नओं एल्बम ईंदो। त पोइ माण्हू कुझु ॾींहं अॻु में ई वञी पुछा काछा करणु लॻंदा हुया दुकानदारनि खां त बाबा जलाल चांडे जी एल्बम आई आहे या न आई आहे। अहिड़े तरीक़े सां परस्तार जलाल चांडे सां मोहबत कंदा हुया। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।